हिन वक़्तु मां फेवा लेक ते आहियां। वापसि शाम जो बारिश वरी शुरू थी वई, केॾीमहिल बंदि थी थिए, केॾीमहिल शुरू थी वञे। वरी बारिश चालू थी त असांजी छतरी जे हेठां अची वियासीं, मां पंहिंजो संग बि इंजॉय कया। मां तव्हांखे मंदिर जे बारे में ॿुधायां त उहा आहे वराह मंदिर, भॻवान विष्णु खे समर्पित। हितां खां लॻभॻि 500 मीटर जी दूरी ते माण्हू बोट सां वेंदा आहिनि, मंदिर में वञी दर्शन करे ईंदा आहिनि। और हिन लेक जो नालो ताल बाराई, यानी इसे नेपाली माण्हू बाराई चवंदा आहिनि, जेके पाण वराह चवंदा आहियूं। हिते अचनि पिया, बोट में इंजॉय पिया करनि, पर हींअर बारिश थी चुकी आहे त हिन सां माण्हू स्टॉप थी विया आहिनि। जॾहिं असां आयासीं त माण्हू कान हुआ, पोइ बारिश बंदि थी त माण्हू बोट जो मज़ो पिया वरितो। पंहिंजे पाणे बि बोट पे हलाई कुझु माण्हुनि, पर मां हींअर ॾिसां पई त माण्हुनि बोट बंदि करे रखी आहे, छोकी बारिश तेज़ थी वई आहे। और चारों तरफ़ जी हरियाली हरियाली, तव्हां साम्हूं ॾिसो पिया बादल कीअं घास जे मथां अची विया आहिनि। बिल्कुलु साम्हूं जी घास त ॾिसण बि अचे, हरियाली पेड़नि जी। और पुठियां ॾिसो पिया, बिल्कुलु न, उहो साम्हूं स्तूप आहे न, उहो बि बादलनि में ढकिजी वियो आहे, पर हल्को हल्को नज़र पियो अचे। तव्हां ॾिसी था सघो हितां खां चिड़ियाऊं पक्षी जॾहिं लहरनि पिया त केॾा सुठा पिया लॻनि।